Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. क्यों डील होगी भाई और किसके साथ होगी? इतनी सारी कुर्बानियां देने के बाद, इतनी जिद्दोजहद करने के बाद क्या हम पागल हैं कि किसी दिन खड़े होकर डील कर लेंगे उन्हीं लोगों के साथ जिनके खिलाफ हमारी जिद्दोजहद है? शायद खाकान अब्बासी साहब का स्टेटमेंट है, सयाको सबाक से हटकर उनकी बात को पेश किया गया, खुद ही उन्होंने वजाहत दे दी उस बात की। अवाम के और उनके मुंतखब नुमाइंदों के रास्ते में ना आए, इलेक्शंस को चोरी करने की कोशिश ना करें। आज शायद आप यू कैन गेट अवे विद इट, लेकिन आपको इसके बहुत सीरियस नताइज भुगतना पड़े। अल्लाह ताला को पता है, लेकिन इंशाअल्लाह ताला ये हुकूमत जब जाएगी दोबारा नहीं आएगी। पूरी पीटीआई आपस में गुत्थम गुत्था है। चॉइस सिर्फ और सिर्फ अवाम की होनी चाहिए। इस्टेब्लिशमेंट की चॉइस कोई मायने नहीं रखती। इस्टेब्लिशमेंट की चॉइस जब इमरान खान की सूरत में कौम पर मुसल्लत की जाती है, उसका जो नतीजा है वो आज पूरी कौम ने देख लिया। छो डील थींदी ऐं कंहिंसां थींदी? असां चरिया आहियूं जो जिन ख़िलाफ़ जिद्दोजहद कई उन्हनि सां ई डील कयूं। अलाह खे ख़बर आहे त पीटीआई हुकूमत कॾहिं वेंदी, पर हुकूमत वई त वापसि न ईंदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त आज़ाद कश्मीर में शफ़ाफ़ चूंडूं थियूं त नवाज़ लीग ॻरी अक्सरियत सां कामयाब थी वेंदी। वोट चोरीअ जी कोशिशि कई वई त इंतिहाई उगरा नतीजा भोगणा पवंदा। अवाम जी चॉइस हुजणु घुरिजे। इस्टेब्लिशमेंट जी चॉइस का बि माना नथी रखे। अवाम इमरान खान जी सूरत में इस्टेब्लिशमेंट जी चॉइस जा नतीजा भोगे चुको आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त स्वात में पीडीएम जे जलसे दौरान शहबाज शरीफ़ नवाज़ लीग जी नुमाइंदगी कई। नवाज़ लीग ऐं शरीफ़ ख़ानदान में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। शहबाज शरीफ़ बाबति शाहिद खाकान जे बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट न्यूयॉर्क फ्लैट्स नैब इंक्वायरी में आसिफ ज़रदारी जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना आहिनि त हिफ़ाज़ती ज़मानत लाइ जवाबदार जी अदालत में हाज़िरी ज़रूरी आहे। फारूक एच नायक चयो त आसिफ ज़रदारी खे सुभाणे एयर एम्बुलेंस ज़रिए अदालत में पेश कंदासीं। नैब रावलपिंडी न्यूयॉर्क फ्लैट्स इंक्वायरी में आसिफ ज़रदारी खे तलबी जा नोटिस जारी कया हुआ। पीपल्स पार्टी एमपी शर्जील मेमूर खां रोशन सिंध प्रोग्राम करप्शन केस में 1 कलाक ताईं पुछा ॻाछा। नैब इस्लामाबाद शर्जील मेमूर खे 14 ॾींहनि अंदरि सवालनि जा जवाब घुरी वरिता। नैब चयो आहे त शर्जील मेमूर ते रोशन सिंध प्रोग्राम केस में मनपसंद माण्हुनि खे ठीका ॾियणु ऐं रिश्वत वठणु सूधो ॿिया इल्ज़ाम आहिनि। पीपल्स पार्टी एमपी ख़िलाफ़ जांच जारी। सिंध सरकार तरफ़ां दो भील जो केस विढ़ण ऐं संदसि घर भातियुनि खे थरकोल में नौकरी ॾियारण जो ऐलान। दो भील केस बाबति हुकूमती कमेटी जे मेंबर्स इम्तियाज़ शेख, सरदार शाह ऐं तैमूर टालपुर जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हुकूमती कमेटी चयो आहे त दो भील जे वारिसनि सां गॾु बीठल आहियूं। चोरीअ जो केस पंहिंजी जाइ ते, पर तशदुद खे कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। दो भील जे वारिसनि खे 1 करोड़ ऐं ज़ख़्मी पौरतनि खे 50,000 रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। थरकोल ब्लॉक 2 जी इंतिज़ामिया हथां क़त्ल थियल पौरत दो भील जे वारिसनि समेत 9 जवाबदारनि खे जेल मोकिलण जो हुकुम। थरपारकर पुलिस धरणे केस में गिरफ़्तार पीटीआई अॻवान समेत 9 ॼणनि खे मीरपुर ख़ास जी अदालत में पेश कयो। अदालत जिस्मानी रिमांड जी इस्तदा रद्द कंदे जवाबदारनि खे जेल मोकिले छॾियो। दो भील जे वारिसनि जा एसएसपी थरपारकर ते कपड़नि खां आजो करे तशदुद जो निशानो बणाइण जा इल्ज़ाम। दो भील जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। सिंध सरकार मार्केट कमेटीअ जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन जारी करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूधो काबीना मेंबर्स जूं 6 महीननि खां बंदि पियल पघारूं जारी करण जो हुकुम। एडिशनल एजी सिंध हाई कोर्ट सखर में रिपोर्ट पेश कंदे ॼाणायो त पेंशन जे मद में 6 करोड़ रुपया जारी थिया आहिनि। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सिंध काबीना चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी ज़राअत खे बि पघारूं जारी कयूं वञनि।
अदालत रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन न मिलण ते सिंध काबीना जी पघार बंदि करण जो हुकुम ॾिनो हो। मलीर पुलिस बहरिया टाउन धरणे केस जो उबूरी चालान कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾियो। सिंध एक्शन कमेटी जी क़यादत सूधो 500 कारकुन हंगामनि मिल्कियतूं साड़ण ऐं भॼराह में मुलविस करार। पुलिस चालान मूजिब जस्कम चेयरमैन सनान कुरैशी कारकुननि खे हंगामे जे लाइ भड़काइण में मुलविस आहे। चालान में डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह ऐं ख़ालिद जूणे जो सूधो सवें कॉम्परस कारकुन रूपोश करार। पुलिस सनान कुरैशी समेत गिरफ़्तार 165 कारकुननि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश न कयो। कॉम्परस कारकुननि जा वकील ऐं वारिस अदालत में इंतज़ार करण बाद वापसि हलिया विया। हैदराबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत बग़ावत केस में सिजावल वासी 5 कॉम्परस कारकुननि जी हिफ़ाज़ती ज़मानत में 14 ॾींहं बाध करे छॾी। अॻभराई रिपोर्ट पेश न करण ते पीडीए सिजावल खे पेश थियण जो हुकुम। सिंधी वसननि ते बालार कॉम्परस क़यादत जी गिरफ़्तारियुनि ऐं केसिस ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जी रैली कुनरी पहुती। शहरनि तरफ़ां अॻवाननि जी गुलनि जी बरखा सां अचियां। सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि चयो आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा करे धरतीअ धननि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी आहे। सिंध जो इज्तिमाही शऊर पंहिंजे हक़नि लाइ जिदोजहद जारी रखंदो। जेकबाबाद में नैब ते हमले वारे केस में सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी जे सौट समेत 7 जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड में 7 ॾींहनि जी बाध। जवाबदारनि तरफ़ां अदालत में पुलिस मथां वहशियाने तशद्दुद जो निशानो बणाइण जा इल्ज़ाम। जवाबदारनि में एजाज़ जखरानी जो सौट वली मोहम्मद जखरानी, जावेद मंगल, सज्जाद मस्तोई, आबिद भट्टी, दीदार जखरानी ऐं ॿिया शामिल। जाम साहब भरिसां ज़ाल मुड़ुस ॿिनि ॿारनि समेत जमड़ाओ केनाल में टपो ॾेई छॾियो। ॻोठ ग़ुलाम मोहम्मद ॾाहिरी वासन नारी सगीरा मासूम न्याणी ऐं पुट समेत केनाल में टपो ॾिनो। ज़ाल ऐं ॿारनि खे बचाइण जे लाइ पोहरत मोहम्मद बख़्श ख़ासखेली बि केनाल में टपो ॾिनो। मक़ामी माण्हुनि नौजवान खे बचाए वरितो। औरत ऐं 2 ॿारनि जी ॻोल्हा जारी। पुलिस मूजिबि वाक़ियो घरू अणबड़त तां पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। सिंध में मैट्रिक के इम्तिहान दौरान ॿिए ॾींहुं भी कॉपी की धुम मथल। जेकबाबाद में पुलिस की मौजूदगी में शागिर्द टोला ठाहे कॉपी कंदा रहा। मुख़्तलिफ़ सेंटर्स से मोबाइल फोन जो भी सरेआम इस्तेमाल। लाड़कानो और नवाबशाह में रियाज़ी के पेपर दौरान कॉपी की धुम मथल रही। ॾरखीअ में परचो वक़्त का अॻु आउट। तालीम खाते कॉपी की रोकथाम के लिए के भी कदम न खयां। बेले खाते की ज़मीन ते ऑफिसर्स की मिली भगत से कब्जा थियन पया। बासर एडा ताक़तवर आहिनि जो बेले खाते जा ऑफिसर्स उन्हनि आॾो बेवस बणियल आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर जा बेले खाते की ज़मीन ते कब्ज़नि वारे केस में रिमार्क्स। अदालत तरफां कब्ज़े वारी ज़मीन के पानी ॾियण ते आबपाशी खाते जे ॼमंदारनि मथां सख़्त कावड़ जो इज़हार। रूपोश ॼाणायल वॾेरो सरफराज़ निज़ामाणी अदालत में पेश थियो। सिंध हुकूमत तरफां ईद उल अज़हा के मौके ते सरकारी मुलाज़िमनि खे 16 जुलाई ते पघार जारी करण जो ऐलान। सिंध सरकार नाणे खाते के पघारूं जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। नोटिफिकेशन मूजिब सरकारी मुलाज़िमनि खे पघार ऐं पेंशन 1 अगस्त बदिरां 16 जुलाई ते ॾिनी वेंदी।
कंदकोट में ॿिनि नारियुनि जो चइनि जवाबदारनि ते नशो ॾेई ज़्यादतीअ जो निशानो बणाइण जो इल्ज़ाम। मुतासिर नारियुनि वारिसनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो त चइनि जवाबदारनि महीनो अॻु खीर में नशो मिलाए ज़्यादतीअ जो निशानो बणायो। पुलिस मेडिकल चेकअप कराइण लाइ लेटर जारी न कयो। तर जे बासरनि जर्गे ज़रिए मामिलो लह मिटी करे छॾियो। ख़ौफ़ मां ॻोठु छॾिणो पियो, पर हाणे ॿीहर जवाबदार धमकाए रहिया आहिनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। कोटड़ी में माल गाॾी जूं 2 बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं। रेलवे ट्रैक मुतासिर। लाहौर खां कराची वेंदड़ माल गाॾी दरगाह बाबा सलाहुद्दीन भरिसां हादिसे जो शिकार थियण सबबि 300 फुट रेलवे ट्रैक मुतासिर थियो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद खे गुम कयल 2 पोहरतनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे 30 जुलाई ताईं अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त नवाब शाह पुलिस 14 पोहरतनि खे सिरुनि जे बठे तां खंभे वई हुई, जिन मां नज़ीर ऐं मोहम्मद अली जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई। कश्मोर ऐं गुड्डू मां खीर विकिणंदड़ 2 वापारी मुबैना तौर अगवा। कश्मोर भरिसां पंजाब जे सरहदी इलाइक़े में पोहरत अब्दुल गफ़ार जट अगवा थी वियो। वारिसनि जो इंडस हाईवे ते धरणो। गुड्डू भरिसां बि हथियारबंद खीर जे वापारी अब्दुल हमीद डिघ खे अगवा करे विया। पुलिस पेरा खणी कचे ॾांहुं रवानी। पनो आखिल में बदफ़ेलीअ बाद बेदर्दीअ सां क़त्ल थियल खुताबी जे केस में अहम अॻ भराई। पुलिस दावा कई आहे त DNA रिपोर्ट में जवाबदार शफ़ीक जतोई जा मक़तूल नींगर आफ़ाक़ वाघो सां नमूना मैच थी विया आहिनि। केस में मुख्य जवाबदार शफ़ीक जतोई समेत 3 ॼणा गिरफ़्तार आहिनि। कुझु महीना अॻु बहरान कॉलोनी में नींगर खे बदफ़ेलीअ बाद घुटा ॾेई क़त्ल कयो वियो हो। अफ़गानिस्तान मां अमेरिकी फ़ौज जी वापसी बाद तालिबान 421 मां 200 खां वधीक ज़िलनि जो कंट्रोल संभालण जी दावा करे छॾी। 1000 खां वधीक अफ़गान सिक्योरिटी एहलकार ज़िंदगी बचाइण लाइ ताजिकिस्तान में दाख़िल थी विया। ताजिकिस्तान जे सदर तरफ़ां ताजिक सरहद जी हिफ़ाज़त जे लाइ 20,000 फ़ौजी मोकिलण जो हुकुम। अफ़गान हुकूमत हिकु भेरो ॿीहर अफ़गान तालिबान खे ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। तालिबान तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद चयो आहे त जंग जे मैदान में मज़बूत पोज़ीशन बावजूदि तालिबान ॻाल्हियुनि लाइ संजीदा आहिनि। पाकिस्तान तोड़खम सरहद बंदि करे छॾी। शेख रशीद मूजिबि अॼु खां अफ़गानिस्तान मां ट्रांसपोर्ट तोड़े माण्हुनि जी अचु वञु बंदि हूंदी। ऐं पाक इंग्लैंड क्रिकेट सीरीज़ शुरू थियण खां अॻु ई इंग्लैंड जे रांदीगरनि में कोरोना जी तस्दीक। इंग्लिश क्रिकेट बोर्ड तस्दीक कई आहे त 7 ॼणनि जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई, जिन में 3 रांदीगर ऐं इंतिज़ामिया जा 4 मेंबर शामिल आहिनि। पाकिस्तान ऐं इंग्लैंड सीरीज़ शेड्यूल मूजिबि 8 जुलाई खां शुरू थींदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली ख़ार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स तव्हां ॾिठियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक।